अस्सलाम वालेकुम। उस्तादनि जो उस्ताद ग़ाइबु लॻो पियो आहे, हुनजो को ॾस पतो कोन्हे। बैकग्राउंड में हलियो वियो आहे, पस मंज़र में जीअं को गानो हलंदो आहे उनजो बैकग्राउंड म्यूज़िक हूंदो आहे। तो हिते न ग्राउंड आहे न बैकग्राउंड आहे ऐं न ई को म्यूज़िक आहे, न सारे गामा पाधा निसा थो ॿुधाए, न तक धिना धिन थो ॿुधाए। कामयाब हिकिड़ी एहतिजाजी तहरीक खे हथ वठी नाकाम बनाए पाण ग़ाइब थी वियो आहे। हुनजे ग़ाइब थियण जो ॾुख न आहे, पर ॾुख इहो आहे त हिकिड़ी कामयाब एहतिजाजी तहरीक खे मंज़िल ते पहुचाए धक कढी वियो आहे। ॾुख इन ॻाल्हि जो आहे, जीअं समुंड जे अंदरि माण्हू गोता खाईंदो हुजे ऐं किनारे ते अची नुक़सानु पहुचे, या किनारे ते अची माण्हू नाकाम थी वञे, या जीअं को स्कूल में महिनती शागिर्द ए ग्रेड खां हिकिड़ी मार्क खुटी पवे ऐं उन ग्रेड ताईं न पहुची सघे। हिन ईअं अची सिंध जे 6 लख मुलाज़िमनि खे मारायो आहे। सही सिधे तरीक़े सां आउं आख़िर में इहो ॿुधाइण थो चाहियां त जीअं ॿिनि टीमनि जे दरम्यान क्रिकेट मैच थींदो आहे त का टीम आख़िरी ओवर जी आख़िरी बॉल ते को बैट्समैन ॼाणे वाणे पंहिंजी टीम खे हाराए छॾे। सो ही सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जो उहो बैट्समैन आहे जंहिं आख़िरी ओवर जे आख़िरी बॉल ते पंहिंजी टीम खे पाण हारायो आहे। सो नतीजो तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। सो हिन में कंहिं बि क़िस्म जी उमेद न रखो। हिन ते हाणे इहा ज़िम्मेवारी आहे त हिन मामले खे 2026 जी जून में जे अंदरि जेका बजट पेश थींदी आहे ओसि ताईं हिन मामले खे हिनखे डिघो करिणो आहे। फ़िलहालु बैकग्राउंड में हलियो वियो आहे, पस मंज़र में हलियो वियो आहे। जॾहिं बि अख़्तियारनि खे हिन जी ज़रूरत पवंदी त हिन खे मंज़र आम ते आंदो वेंदो। हीअ हमेशह जीअं अची लैला मजनू जी कहाणी ॿुधाईंदो, ससु पुनी जी कहाणी ॿुधाईंदो, हीर रांझा जी कहाणी ॿुधाईंदो। तव्हांजो ख़ादिम सिकंदर बोज़दार, मरकज़ी सदर ऑल सिंध एम्प्लॉइज़ रेवेन्यू एसोसिएशन आसरा, बोर्ड ऑफ रेवेन्यू सिंध हैदराबाद।